बशीर खान कुरैशी 10 अगस्त 1959 रते देरे ज़िले लाड़काने में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो गुलाम मुर्तज़ा कुरैशी हुयो। बशीर खान जो शुरुआती जीवन ॾिसूं त बशीर खान जी परवरिश एक मिडिल क्लास घराणे में थी। संदसि वालिद ॻोठ में अटे जी चकी हलाईंदो हो ऐं अनाज जो वापार कंदो हुयो। बशीर खान जी तालीम जी ॻाल्हि कयूं त बशीर खान कुरैशी तालीम प्राइमरी खां मैट्रिक ताईं रते देरे में ही हासिल कई। मैट्रिक का बाद इंटर C&S कॉलेज शिकारपुर में पास कयई। बशीर खान कुरैशी 1976 में सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजा में दाखिला वरती, जिते सियासी सरगर्मियों में हिस्सो वठण लगो। सियासी सरगर्मियों के करे खेस 1981 में यूनिवर्सिटी इंतजामिया 1 साल लाए रेस्टिकेट भी कयो। सिंधी वारो बशीर खान कुरैशी GM साहिब जे तमाम वेझो हुयो। बशीर खान जा यादगार लम्हा 23 मार्च 2012 ते सिंध जी दिल कराची में लखें सिंधी गड करे सिंध जे हकन लाए आवाज उथारियो। फिक्री ऐं नजरियाती इख्तिलाफात पंहिंजी जाइ ते। ही एक हकीकत है त बशीर खान सिंध जो अर्डो पुट हुयो ऐं सिंध जे जायज़ हकन लाए कुरैशी साहब भरपूर आवाज उथारियो। बशीर खान कुरैशी सिंध जे हकन जी मनता जे करे पंहिंजी जिंदगी में कई जेलूं ऐं तकलीफ़ूं काटियूं। सिंधी वारो बशीर खान कुरैशी जी वफ़ात 7 अप्रैल 2012 अचानक तबियत ख़राब थियण सबब थी। सिंधी वारो उम्मीद है वीडियो और मालूमात तव्हांखे पसंद आई होंदी। जॾहिं पसंद आई है तो वीडियो के लाइक कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफिज़।